यस सर। साईं नंदलाल जोतवाणी सिंधी समाज जा कीमती रतन मां त चवंदुमि मोती सिंधी समाज वटि अहिड़ा कीमती मोती आहिनि। असांखे अॼु क्लब हाउस घुरायूं ऐं गॾोगॾु जीवन तरंग जी टीम खे लंच ते इनवाइट कयो अथऊं ऐं विद फैमिली। मां चवंदुमि माता साहिब बि असां सां गॾु आहे ऐं एॾो कीमती समय सिंधी समाज लाइ असांखे ॾिनो अथऊं माता रुक्मणी देवी ऐं जीवन तरंग ऐं बाबा आयाराम अहमदाबाद ट्रस्ट जे पारां तव्हांजा साईं करोड़ करोड़ शुक्रिया। थैंक यू। तव्हां अञा लंबी आयु जियो ऐं सिंधी समाज जे पारां हा आशीर्वाद करे साईं तव्हां साईं असांखे बि आशीर्वाद ॾियो। जीवन तरंग अञा वधे ऐं तव्हां जहिड़ा मतिलबु कीमती रत्न जो असांखे अगरि आशीर्वाद मिलियो, साथ मिलियो, सहकार मिलियो, इन सां असां बि तरंदासीं ऐं सिंधी समाज जेके तव्हांजे अॻियां आंदियूं आहिनि मां ॻाल्हियूं उहे सभु पूरियूं थींदियूं। मूंखे इहा उमेदु आहे त तव्हांजो पूरो साथ सहकार मिलंदो ऐं तव्हांजा लख लख थोरा। जय झूलेलाल। मूंखे त मुंहिंजो सौभाग्य आहे त मां जीवन तरंग सां जुड़ियल आहियां। जीवन तरंग तमामु उम्दो, सुठो, सुहिणो, पवित्र, पावन कमु करे रही आहे समाज जे लाइ, समाज जे बहबूदी लाइ, समाज जे वाधारे लाइ। ऐं मां चाहींदुसि त जीवन तरंग वधे बीजे ऐं इन तरह समाज जी शेवा कंदी रहे। मूंखे त ॾाढी ख़ुशी आहे त उन्हनि जूं अलॻि अलॻि तमामु सुठियूं एक्टिविटीज़ आहिनि, न सिर्फ़ु समाजी खेत्र में मगर आध्यात्मिक ऐं धार्मिक खेत्र में। जीवन तरंग जेका आहे सा माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जे ज़रिए नज़र कमु करे रही आहे ऐं इहा संस्था जेका आहे सा आलिम आश्कार आहे। इहे जेके बि असांजा समाजी मसइला आहिनि, समाजी ॾुखियारियूं आहिनि, उन्हनि जा इहे मसइला उहे वक़्तु ब वक़्तु समाज जे अॻियां खणंदा आहिनि ऐं समाज खे सुजाॻ कंदा आहिनि। न सिर्फ़ु समाज खे सुजाॻ कंदा आहिनि पर जेके बि अख़्तियारीअ वारा आहिनि, सरकार आहे या लोकल सेल्फ गवर्नमेंट वारा आहिनि, उन्हनि खे उन्हनि सां गॾिजी उन्हनि सां मिली करे इहे सभई मसइला जेके आहिनि से हल करण जी कोशिशि कंदा आहिनि। तंहिं करे मां पंहिंजूं शुभकामनाऊं दुआऊं या तो जीवन तरंग वधे बीजे ऐं इन तरह समाज जी सची शेवा कंदी रहे। संस्थाऊं त घणियूं आहिनि पर असांखे सिंधियुनि खे जेके सही संस्थाऊं आहिनि, जेके सचमुच ज़मीन ते शेवा करे रहियूं आहिनि, ग्राउंड वर्क करे रहियूं आहिनि, उन्हनि खे असांखे हिमथाइणु घुरिजे ऐं उन्हनि खे जोगी जॻह ॾियणु घुरिजे। जीवन तरंग ऐं माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जेका आहे सा उन्हनि हिकिड़ो सुठो मिसाल क़ाइमु कयो आहे ऐं उन्हनि जी शेवाउनि लाइ असां शुक्रगुज़ार आहियूं ऐं भॻवानु करे इहा संस्था वधे बीजे। ऐं मूंखे उमेद ऐं विश्वास आहे त सिंधी समाज पूरे तन मन धन सां इन संस्था खे जी शेवा में पंहिंजो सहयोग ऐं सहकार कंदो। जय झूलेलाल।